فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. لبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله. الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين وعلى آلك وأصحابك يا شفيع المذنبين. तमाम तारीफें अल्लाह करीम जल्ल जलालू के लायका हैं जे अज असांखे हाला शरीफ में पंहिंजे हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिंदे मीलाद पाक जी बाबरकत ऐं पुररहमत महफ़िल नसीब फरमाइया। गॾोगॾु हज़रत ख़लीफ़ा अल्लामा साईं हाफ़िज़ फ़ज़ुल हयात रहमतुल्लाहि ताला अलैहि जिनके ईसाले सवाब के सिलसिले में सनन उर्स मुबारक भी आहे। अल्लाह करीम जल्ल जलालू असां सभिनी जी हाज़री पंहिंजी बारगाहे रबूबियत ऐं दरबारे रिसालत में कबूल फरमाए। बाबरकत महफिल में कसीर तादाद में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मुअज़्ज़ज़ीन, सादात सगोरा, नात खान, अवामे अहले सुन्नत जलवा फरोज़ आहिनि। दुआ गो आहियूं असां हज़रत साईं हाफ़िज़ साहिब रहमतुल्लाहि तआला अलैहि जिनके साहिबज़ादनि उनजी जमायत ऐं उन सां मोहब्बत रखंदड़नि रूहानी जमायत अशरफिया जा साथी जिन जी कोशिश सां मेहनत सां ही महफ़िल पाक इनेकाद पज़ीर थी आहे। अल्लाह जल्ल जलालू उन्हनि दोस्तनि ऐं साथियुनि खे ॿिन्ही जहाननि में ख़ुशियूं नसीब फरमाए ऐं जेतिरा भी हिते साथी गॾु थिया आहियूं यकीनन अॼु असां दुनिया जे अज़ीम तरीन महफ़िल में वेठा आहियूं। छो जो इन महफ़िल पाक की निस्बत हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी मीलाद पाक साण आहे। जॾहिं त जंहिं शइ जी निस्बत हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां थी वई, अल्लाह करीम जल्ल जलालू
उन्हनि चीज़नि खे बुलंदियूं अता फरमायूं आहिनि। शहर मदीना जंहिंजे नाले वठण सां असांजा ठरनि था सीना। हर आशिक के दिल के अंदर तड़प हूंदी याद मां इहो शहर ॾिसां। सभिनी जे निगाहनि में इन भलारे शहर जी हिकिड़ी इज़त और अज़मत वेठल आहे। महज़ इन्ही हवाले सां जो इन शहर में असांजा आका करीम, असांजा शफीक करीम, असांजा नबी करीम खातिमुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जलवा अफरोज़ आहे। एक शहर की निस्बत पान करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थी वई त उन शहर के भी अल्लाह सुब्हानहु व तआला इज्जत में बुलंदियों अता फरमाए छॾियो। जेतिरा भी अंबिया इकराम अलैहिस्सलाम आया उन्होंने साण संगन उम्मत गड रही, साथी हुआ, असहाबी हुआ, लेकिन सभिनी असहाबन नबीयन जे असहाबन सगोरन का वधीक हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे असहाबन जो शान आहे। अहिड़ी तरह जिन अंबिया इकराम अलैहिस्सलाम के अहल बैत भी हुआ, आल औलाद भी हुआ, लेकिन सभिनी नबियन सगोरन जे अहल बैतन का वधीक शान आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जो आहे। इहा ही निस्बत जी ॻाल्हि। इंसान जे लिबास के अंदर जुती हिक आखिरी लिबास आहे जिनकी जाइ हमेशा हेठ ही होती है, पर जॾहिं जुती मुबारक नाल पाक जी निस्बत मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थी वई त महबूब मदीने वाले घोट जा नालैन पाक भी अर्श मुअल्ला खां मथे वञी विया हुआ। इन हवाले सां अॼोकी जेका ही असांजी महफ़िल आहे, दुनिया जे अंदरि खोड़ महफ़िलूं थी रहियूं आहिनि। को माण्हू महफ़िल सजाए तो पुछा कई थी बाबा छाजी महफ़िल आहे? बाबा जे पुत्र जी सुन्नत तोहर अथसि, उन खुशी में महफ़िल सजाई। अबा ही छाजी महफ़िल आहे? अबा ये भाउ जी शादी थो कराए तंहिंजे करे महफ़िल सजाए। अबा ही छाजी महफ़िल आहे? अबा ही MP थियो आहे उन खुशी में महफ़िल थो करे। अबा ही अॼु छाजो जलसो आहे? बाबा जी वोट वठण था इन वटि माण्हू अचनि तंहिंजे करे जलसो कयो आहे। जलसनि जा खोड़ रंग, खोड़ नाला, खोड़ निस्बतूं, पर हिन जलसे अॼोकी ऐं महफ़िल जी निस्बत आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत सां थी वई आहे। अॼु असां उन महफ़िल में वेठा आहियूं जेका दुनिया जे अज़ीम तरीन महफ़िल जे अंदरि आहे। उन भलारी महफ़िल में असां वेठा आहियूं। असां केॾा न वॾा ख़ुशि नसीब चइबासीं। असां के पंहिंजे वक़्त ते अॼु जेतिरो बि नाज़ कयूं घटि आहे, छो जो अॼु आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत में, उन्हनि जे शान में, उन्हनि जी इज़त में, उन्हनि जे मान में ही बाबरकत महफ़िल सजाई वई आहे। मीलाद पाक जो मफ़हूम है हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके तशरीफ आवरी जो ॻाल्हियूं करण ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके तशरीफ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार करण। टे नंबर ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ी नेमत जेका अल्लाह ताला असां खे ॾिनी आहे उन नेमत जो शुक्र अदा करण।
यह है मिलाद पाक की हकीकत। जगह चीज की हकीकत के मानू समझंदो आ त पोइ मुतमइन थी वेंदो आ, सुकून अची वेंदो आहे। जेस ताईं हकीकत नथी समझ में अचे तेस ताईं इख्तिलाफ थींदा आहिनि। ही अल्लाह जो शुक्र त असां अहले सुन्नत व जमायत खे मीलाद पाक जी हकीकत समझ में आई आ, तॾहिं असां मल्हाए रहिया आहियूं। जिनके समझ में ना आई आ उहे अञा ताईं एतराज़ करे रहिया आहिनि, पर उन्हनि मंझां बि जिनके समझ में ॻाल्हि अची वई न उहे सभई ख़ामोश थी विया। उन्हनि वरी बाद में एतराज़ कोन कयो, छो जो ही मीलाद पाक जेका असां सजाई रहिया आहियूं, महफ़िल मल्हाए रहिया आहियूं, इन जो मक़सद इहो आहे त असां गॾिजी अल्लाह जो शुक्र अदा कयूं ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कयूं ऐं ॿुधूं ऐं रब करीम जलालू जेका नेमत असां खे ॾिनई उन नेमत खे असां गाऊं, माण्हू जे साम्हूं ज़ाहिर कयूं। ही अहिड़ी हकीकत आहे जेका क़ुरान करीम असां खां तलब करे रहियो आहे। पहिरें नंबर ते अल्लाह जो शुक्र अदा करणु। छा रब जो शुक्र अदा करणु नाजाइज़ या बेदत आहे? अल्लाह करीम जल जलालू पाण असांखे हुकुम फरमाए थो, वश्कुरूली वला तकफुरून, पंहिंजो शुक्र अदा कयो, मुंहिंजी नाशुक्री न कयो। ॿिए नंबर ते अल्लाह करीम जल जलालू जी नेमत खे ॻाइजे, बयान कजे, उन नेमत जो चर्चो कजे। कुरान करीम भी इरशाद फरमाए पियो, व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, अल्लाह की नेमत जो खूब चर्चो करो। अल्लाह सुब्हानहु व तआला जी नेमत के गा। टे नंबर ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत पाक में अल्लाह करीम जल जलालू असांजे मथां वॾो एहसान फरमायो, वॾी रहमत फरमाई, वॾो फज़ल फरमायो। अल्लाह करीम जल जलालू असांखे कई नेमतूं ॾिनियूं, कई रहमतूं ॾिनियूं, कई फज़ल फरमाया, पर उन ज़ात जे अताउनि मंझां सब का आला नेमत, आला रहमत, आला फजल आहे त हुजूर मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सूरत पाक में आहे। बैठा हो जहाँ छो बस खामोशी से बैठा हो, तहां खामोश थी वियो, बस मेहरबानी। हुजूर अनवर नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत पाक में अल्लाह जल जलालू जेका असांजे मथां नेमत कई, जेको फज़ल फरमायो, जेका रहमत असांखे ॾिनी, न अहिड़ो ॿियो को असांजे मथां, न अहिड़ी ॿी का रहमत आहे, न अहिड़ी ॿी का नेमत आहे, या एॾी त अज़ीम नेमत आहे जो अल्लाह करीम जल जलालू इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला, मुमिननि जे मथां एहसान कयो आहे जो उन्हनि जे अंदरि वॾे शान वारो रसूल मोकिलियो आहे। जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला का नेमत दिए, का रहमत दिए, को फज़ल फरमाए त उन जे फज़ल ऐं रहमत ते खुशी मल्हाइण जो भी असांखे क़ुरान करीम हुकुम ॾेई रहियो आहे। कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू। अल्लाह करीम जल जलालू इरशाद फरमाए, मुंहिंजा सोना तव्हां इरशाद फरमायो, तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त अल्लाह करीम जल जलालू जे फज़ल
ऐं उन्हीं जी रहमत ते खूब खुशियूं कनि। ही मीलाद पाक जी हकीकत है। दिलनि जो मालिक अल्लाह जल जलालुहू वो सभिनी जे दिलनि जा राज ॼाणे थो। असां आले सुन्नत व जमात जा जेका असां मीलाद मल्हायूं था, असांजे दिलनि जो राज रब ॼाणे थो त हीअ असांजी मीलाद जी महफ़िल न पंहिंजे नाले कढाइण सां हूंदी आहे, न का दुनिया जे ॿिए कंहिं गर्ज़ मतिलब लाइ हूंदी आहे, ख़ासि इन्ही जे लाइ हूंदी आहे त हिकु त अल्लाह जी नेमत खे ॻायूं, ॿिए रब करीम जी रहमत जो शुक्र कयूं, ऐं टे नंबर ते अल्लाह करीम जल जलालू जेका नेमत ॾिनी उन्ही ते असां ख़ुशीअ जो इज़हार कंदा रहूं। कंहिं माण्हू खे औलाद ॼमे थो, पुटु ॼमे थो, सिकी फिनी को पुटु ॼाओ त पोइ ख़ुशियूं कंदो आहे। ऐं ख़ुशी करणु खपे, अलाह जी नेमत मूंखे ॾिनी आहे, पोइ ख़ुशी कंदो आहे, महफ़िल सजाईंदो आहे, पताशा वेराए या खारको वेराए या लड्डू वेराए या भत करे या महफ़िल करे, सबको चवंदो त बाबा उनजी पंहिंजी ख़ुशी आहे, उनखे अलाह बचो ॾिनो आहे, पंहिंजी ख़ुशी में करे रहियो, अलाह जो शुक्र अदा करे रहियो आहे। ख़ुशी कजे, पर थोरी तवजो मुॾे कजो जेको मां जुमिलो ॾेई रहियो आहियां। औलाद ॼमण ते ख़ुशी कजे, बेशक कजे, अल्लाह जी नेमत आहे, रहमत आहे, रब जो फज़ल आहे, लेकिन ख़ुशी तूं उन जी करे रहियो आहे, उन औलाद जी ख़ुशी करे रहियो आहे जंहिं औलाद खे अल्लाह तबारक व तआला इरशाद तुंहिंजे लाइ फरमायो आहे, इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना, बेशक तव्हांजो माल, तव्हांजो औलाद तव्हांजे लाइ फितनो आहे, तव्हांजे लाइ आज़माइश आहे। तूं पंहिंजे औलाद जे ॼमण ते ख़ुशी करे रहियो आहे जेको तुंहिंजे लाइ फितनो थी करे दुनिया में आयो आहे, जेको तुंहिंजे लाइ आज़माइश थी करे दुनिया में आयो आहे। कीअं तुंहिंजे लाइ फितनो ई आज़माइश थियो? औलाद ॼाओ, उनजे कपिड़े लटे जो ख़्याल रखंदे, खाद खुराक जो ख्याल रखंदे, उनके दवा दरमल जो ख्याल रखंदे, वॾो थींदो स्कूल जूं फीसूं तूं भरींदे, उनजा यूनिफॉर्म तूं वठंदे, उनजा कपिड़ा तूं वठंदे, अञा वॾो थींदो वरी तुंहिंजी शादी जो कोशिश कंदे, उनखे घर ठाहे ॾींदे, सॼी उमिरि तूं पंहिंजे औलाद लाइ कमाए रहियो आहे, सॼी उमिरि औलाद लाइ ठाहे रहियो आहे, सॼी उमिरि औलाद जो फिक्र तुंहिंजे ज़हन में हूंदो आहे। अल्लाह फरमायो त इहो जेको औलाद तोखे ॾियाओ इहो तुंहिंजे लाइ आज़माइश आहे, तुंहिंजे लाइ फितनो आहे, जेको पुटु तुंहिंजे लाइ फितनो थी करे आयो उन जी ख़ुशी करी त तोखे जाइज़ आहे, पर जेको सुहिणो रसूल जेको तुंहिंजो ज़ामिन थी करे दुनिया में आयो उहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असां वटि ज़ामिन थी करे आया आहिनि, असांजा शफ़ी बणिजी करे आया आहिनि, असांजे लाइ रहमत बणिजी करे आया आहिनि। छा पंहिंजे ज़ामिन जे मिलण ते बि असां ख़ुशी जो इज़हार न कयूं? छा असां पंहिंजी रहमत जे मिलण ते बि ख़ुशी जो इज़हार न कयूं? छा पंहिंजे मालिक जे अचण ते बि असां ख़ुशी जो इज़हार न कयूं? हीअ अहले सुन्नत व जमात जेको इज़हार करे रही आहे ख़ुशीअ जो उनखे असांखे यकीन आहे असांखे अल्लाह ताला उहो ज़ामिन ॾिनो जेको हिन दुनिया में बि असांजो ज़ामिन क़ब्र क़यामत जे अंदरि बि असांजो ज़ामिन। हज़रत अल्लाह लतीफ़ सरकार सही रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन इरशाद फरमायो त सोढ़ा सवे हज़ार पर रंग न राणे को थियो, निसोरी हुई नीह जी सोढल वट संभार, सुझे बी न तंबार धारा सद सजन जी, सोढ़ा सवे अचन पर रूए राणे नाहे को, ते
है सजन रिया शरीर में पिया तो है दुखल ओहो जामिल ज़ईफ़ल वेल न कहीं विसरे। अल्लाह जल्ल जलालू के सुनो नबी अता फरमायो जो अल्लाह करीम जल्ल जलालू को इरशाद फरमाए तो वरफ़अना लका ज़िक्रक सोना असां तव्हां जो ज़िक्र तव्हां जो शान बुलंद करे छॾियो आहे। सोना तव्हां जो शान असां बुलंद कयो आहे मथे खयो आहे। हे दुनिया जो दस्तूर आहे मूं ॾे तवजो तव्हांजी हुजे। हे दुनिया जो दस्तूर आहे त नंढा वॾे जे शान खे खणंदा आहिनि। फ़क़ीर पंहिंजे पीर जे शान खे खणंदा आहिनि। शागिर्द पंहिंजे उस्ताद जे शान खे खणंदा आहिनि। अहिड़ी तरह MPMN जा माठिया लाठिया वर्कर ऐं वोटर शान खे खणंदा आहिनि। अबा हिकिड़ो दफ़ो त आज़माए ॾिसो हिकु दफ़ो तव्हां वोट कयो त उमेद आहे वरी वोट ॾियण जी ज़रूरत ई कान पवंदी। यानी तव्हांखे भड़काईंदा आहिनि उनजो शान तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। नंढो वॾे जी शान खे खणंदो आहे। ही दुनिया जो दस्तूर आहे। नंढो वॾे खे लक़ब ॾींदो आहे। अल्लाह करीम जल्ल जलालू फरमायो जॾहिं मुंहिंजे यार जे शान जो वारो आयो तॾहिं मां कानून ई तब्दील करे छॾियो आहे। ही दुनिया जो कानून आहे त नंढो वॾे जे शान खे खणंदो आहे। पर अल्लाह फरमाईंदो आहे त मां अहकमुल हाकिमीन थी करे रब्बुल अरबाब थी करे अरहमुर राहिमीन थी करे खालिकुल खल्लाक थी करे मां पाण पंहिंजे महबूब जो शान बुलंद कयो आहे। वरी ही बि दुनिया जो दस्तूर आहे शान जे हवाले सां। अॼु को MPMN या वज़ीर आहे अमीर आहे को सदर मुल्क जो आहे या को पीर बुजुर्ग दरवेश आहे। मुंहिंजा दोस्तो बेशक उन्ही जो शान लॻो पियो आहे। माण्हू उन जा नारा हणी रहिया आहिनि। उन जा इस्तक़बाल थी रहिया आहिनि। उन जे लाइ माण्हू आजियां करे रहिया आहिनि। नाले ते माण्हू कुर्बान थी रहिया आहिनि। पर जॾहिं उहो दुनिया छॾे वियो उनजे नारे हणण वारा बि दुनिया छॾींदा विया। आहिस्ता आहिस्ता उन जो शान घटि थींदो वेंदो आहे। असांजी सिंध धरती ते केतिरा ई बादशाह आया। अॼु उन बादशाह जा नाला बि मिटिजी विया। ख़बर बि कान थी पवे त केतिरा बादशाह आया हुआ जंहिं हिन धरती जे मथां बादशाही कई आहे। मुंहिंजा दोस्तो ई दुनिया जो दस्तूर ऐं कानून आहे। वक्त जे गुज़रण साण शान घटि थींदो वेंदो आहे घटि थींदो वेंदो आहे। पर जॾहिं हबीबल करीम जे शान जो वारो आयो अल्लाह करीम जल्ल जलालू इरशाद फरमायो सुना तव्हां दुनिया जे कानून जा मुहताज कोन आहियो। कानून त तव्हांजे इशारनि साण ठहंदा आहिनि। कानून त तव्हांजे लबनि मुबारक जी जुम्बश साण ई ठहंदा आहिनि। कानून त तव्हांजे इरादे साण ठही वेंदा आहिनि। तव्हांजी ज़ात कानून खां बुलंद ऐं बाला आहे। ही दुनिया वारनि जे लाइ कानून आहे त उन्हनि जो शान आहिस्ता आहिस्ता घटि थींदो वेंदो आहे। पर तव्हांजे लाइ रब करीम जल्ल जलालो छा क़ाइदो मुक़रर फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। पर बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। पोइ खड़ी यानी जीअं वक्त गुज़रंदो वेंदो सोना तव्हांजो शान बुलंद थींदो वेंदो बुलंद थींदो वेंदो। मुंहिंजा दोस्तो वक्त गुज़री वियो आहे। 1400 साल गुज़री विया। 15वीं सदी हली रही आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतहर जे अंदर पहुता आहिनि। पर जीअं वक्त गुज़रंदो थो वञे तीअं सोने महबूब जो शान बुलंद ई बुलंद थींदो थो वञे। वक्त जे गुज़रण सां सदन शान बुलंद पियो थिए। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान वक्त जो मोहताज न आहे बल्कि वक्त भी मदीने वारे घोट जो गुलाम आहे।
न बुधो तो हजरत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करत अल्लाह वजुल करीम जे ट्रप हरी जी नमाज जे लाए मदीने वाले घोट सिख के वापस मोटायो टाइम के वापस मोटायो टाइम के जो इंतजार न कंदो वा पर टाइम ऐं वक्त बुधायो मां जो इंतजार न कंदो आहियां पर रसूलुल्लाह जो गुलाम आहियां मां उन जे इशारनि साण हलंदो आहियां वक्त भी मदीने वाले घोट जो गुलाम सिज चंद्र उन्हीं जी टोटी में आए सितारा उन्हीं जी टोटी में आए जमीन उन्हीं जी टोटी में आए बड़ ट्रण उन्हीं जी टोटी में आए पत्थर पहाड़ उन्हनि जी टोटी में आए अल्लाह करीम जल जलालो फरमायो सोना असां तव्हांजो शान सभिनी खां बुलंद फरमायो आहे सॼी मखलूक जे अंदर अल्लाह जल जलालो इंसान जो शान वॾो कयो छो जो इंसान खे ई नूरी मलाइकनि खां सजदा कराया अथसि ऐं रब करीम फरमाए थो लक़द करमना बनी आदम ऐं असां इंसान खे वॾी इज़त वारो कयो आहे इज़त वारो बि इंसान हसीनो जमील बि इंसान सजदा नूरी मलाइकनि खां अल्लाह ताला इंसान खे कराया वरी इंसाननि अंदर वॾे शर्फ वारा नबी सगोराल उन्हनि जो मान मर्तबो वॾो आहे वरी नबीअनि जे अंदर बि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ा अहिड़ा नबी रखिया जेके ॿियनि खां शान में मथे आहिनि अल्लाह जल जलालु इरशाद फरमायो तिलकर रसूल फज़लना बअदहुम अला बअद ये रसूल आहिनि असां इन्हनि मंझां हिकिड़नि खे ॿियनि जे मथां शर्फ वारो कयो आहे इन्हनि मां को अहिड़ो बि आहे जंहिंसां अल्लाह तबारक व तआला डायरेक्ट ॻाल्हायो वरफ़अ बअदहुम दरजात ऐं इन्हनि मंझां हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजा अल्लाह तबारक व तआला हर ई दर्जा बुलंद करे छॾिया आहिनि सभई दर्जा बुलंद करे छॾाए सभिनी खां जो शान अरफ़ाई आलाए ॿियनि जा शान बेशक आहे बेशक उन्हनि सभई नबी सगोरा नबूवत जा ताज सभिनी जे सिरनि ते आहिनि सभिनी खे अल्लाह सुब्हानहू व तआला 1.25 लख नबीयनि खे नबूवत ॾिने उन्हनि खां बाद उन्हनि जे अंदर बाज़ खे अल्लाह तबारक व तआला रिसालत वारी नेमत सां बि नवाज़ियो वरी उन्हनि जे अंदर बाज़ उलुल अज़म बि पैदा फरमाया वरी उन्हनि जे अंदर हिकिड़ो सुहिणो मदीने जो घोट आहे जंहिंजो शान सभिनी खां अल्लाह बुलंद करे छॾियो आहे हजरत भेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि इरशाद फरमायो तबारो चाबी आप खड़ा छो जो भेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि हमेशा राज़न में ॻाल्हायो आहे पर्दनि में ॻाल्हायो आहे भेटाई सरकार साईं जो बारो चन सां कहिड़ो वास्तो आहे सुने भेटाई सरकार जो वास्तो आहे त मदीने वारे घोट साण आहे बेटाई सरकार सयल रहमत फरमाइन पिया त बारो चाबी आप खड़ा मुझो पुन्हो सिर सभिल चांगे ते चढ़ी करे कंदो बड़ बिलियन मथा माज़ूरन होत धरी दो हथड़ा अल्लाह सुब्हानहू व तआला बेशक नबियन जो शान वॾो कयो रब फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक सुणा असां तव्हांजो शान बुलंद कयो आहे सैयदना आदम अला नबीना व अलैहि सलाम जे लाइ अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो ख़लक़तु बियदई पंहिंजे कुदरत वारे हथनि साण मूं आदम खे ठाहे तयार कयो मुंहिंजा दोस्तो ही आदम अलैहिस्सलाम जो शान न त अल्लाह जल जलालो जंहिं शइ जे बि ठहण जो इरादो कयो इन्नमा अमरुहु
इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह तबारक व तआला जो शान ही आ तो जॾहिं बि कंहिं शइ जे ठहण जो इरादो कंदो आहे पोइ फरमाईंदो आहे त थी उहा शइ थी पवंदी आहे। पर आदम अलैहिस्सलाम जो रब करीम इहो शान कयो जो रब फरमायो त ख़लक़्तु बियदई, पंहिंजे कुदरत वारे हथनि सां मूं आदम खे ठाहे तयार कयो आहे। आदम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरती हथनि सां ठाही तयार कयो। इन हवाले सां मिठे महबूब करीम जो वरी शान ॾिसो। रब फरमाईंदो आहे आदम खे त मूं ठाहियो पर मिटीअ मंझां मूं ठाहियो आहे, पर महबूब मदीने वारे घोट खे रब फरमाईंदो आहे त मां पंहिंजे नूर मंझां पैदा फरमायो आहे। काथे मिट्टी काथे अल्लाह जो नूर, वॾो शान मदीने वारे घोट जो। मौला तो आदम अलैहिस्सलाम जो वॾो शान कयो जो आदम अलैहिस्सलाम खे तो नूरी मलाइकनि खां सजदा कराया। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन, सभिनी मलाइकनि गॾिजी आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त हां मां आदम अलैहिस्सलाम खे सजदो मलाइकनि खां करायो। सो बि ज़िंदगी में हिकिड़ो भेरो सजदो मलाइकनि कयो आहे। इन हवाले सां सुहिणे मदीने वारे घोट जो शान त ॾिसो। रुगो मलाइका न बल्कि रब करीम फरमाईंदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह तबारक व तआला ऐं उन्हीं जा मलाइक सोने महबूबन करीम जे मथां सलात मोकिले रहिया आहिनि। हर वक्त दुरूद और सलाम मोकिले रहिया आहिनि। अल्लाह जल जलालहू भी सलात को मोकिले, मलाइक भी सलात पिया मोकिलनि ऐं या क़यामत ताईं बल्कि अबदल आबाद ताईं अल्लाह सुब्हानहू व तआला जो सलातूं मदीने वारे घोट जे मथां नाज़िल थींदियूं ऐं थींदियूं। रब करीम त फरमाए त मां आदम खे रुगो मलाइकनि खां सजदा कराया, पर मुंहिंजे यार जे तरफ़ त तवज्जो कयो। सोने महबूब जे कदमनि जे आॾो उठनि बि सजदा कया त बकरिन बि सजदा कया त वणनि बि सजदा कया। मरहबा मरहबा मरहबा। हद मते लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। अल्लाह सुब्हानहू व तआला जो फरमात मुंहिंजा सुहिणा असां तव्हांजो शान बुलंद फरमायो। या अल्लाह तो नूह अला नबीना व अलैहिस्सलाम जो शान बुलंद कयो। तो ने के बेड़ो अता फरमायो, उन बेड़े जे अंदर पंहिंजी उम्मत खे बेहारियई। वो दुनिया सॼी तूफान जे लपेट में अची वई, सॼी दुनिया गर्क थी वई। हत्ता के नूह अलैहिस्सलाम जो पुत्र भी उन पानी जे अंदर गर्क थी वियो। मौला तो नूह अलैहिस्सलाम जो वो शान कयो जो एॾे वॾे तूफान में पाण त बचे थो जो तुंहिंजो पाक नबी आ, पर उन्हीं जे बेड़े में जेके सुवार थिया उन्हीं खे भी तो पार कयो, उन्हीं खे भी तो बचाए छॾियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त बेशक मां नूह अलैहिस्सलाम जो शान वॾो कयो जो पंहिंजी उम्मत खे पाण जेके कलमे पढ़ण वारा नूह अलैहिस्सलाम जे मथां हुआ, गॾु रहण वारा हुआ, उन्हनि खे एॾे वॾे दुनिया जे पाणी मंझां बचाए छॾियो आहे। पर इन हवाले सां सुहिणे महबूबन करीमन खे अल्लाह तबारक व तआला दुरूद और सलाम वारी अजीब किश्ती अता फरमाई आहे जो क़यामत ताईं संदन उम्मत मंझां को भी दुरूद और सलाम पढ़ंदो रहे। अल्लाह तबारक व
व तआला क़यामत जे सैलाब खां उनखे महफूज़ फरमाए छॾींदो हता के कब्र जे ओंधारनि खां बि उनखे महफूज़ फरमाईंदो हदीस पाक में ईंदो आहे ॿिन्ही जहाननि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उन वक़्त में मुंहिंजा दोस्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उन वक़्त में हज़रत आदम अला नबीना व अलैहि सलाम खे अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अला नबीना अलैहि सलाम के अल्लाह तबारक व तआला एड़ी जाय ते बिहारींदो जाते जन्नत ने जहन्नम जा फैसला थींदा हिकड़ा माण्हू जन्नत में पिया वेंदा ॿिया माण्हू जहन्नम में पिया वेंदा विच ते आदम अलैहि सलाम के बिहारियो वेंदो त पंहिंजे औलाद के ॾिसे त कहिड़ा जन्नत में था वञनि कहिड़ा जहन्नम में वञी रहिया आहिनि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा पोइ इन दौरान आदम अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद जा फैसला पाण पियो ॾिसंदो हिकिड़ो ओचितो मुंहिंजी नज़र पइजी वेंदी जेको महबूबन करीम जो उम्मती हूंदो जंहिंजा नेक अमल खुटी पवंदा मलाइक उनखे जहन्नम जा ज़ंजीर विझी करे जहन्नम जे तरफ़ किहियो पिया वेंदा लेकिन उहो बानो अल्लाह जो बानो ज़मीन ते किरी पवंदो वरी मलाइक उनखे किहींदा वरी ज़मीन ते किरी पवंदो महबूबन करीमन फरमाए त पोइ आदम अलैहिस्सलाम उतां ज़ोर सां अर्ज़ कंदो त या रसूल अल्लाह अमां जो हिकिड़ो उम्मती आहे जंहिंखे मलाइकनि ज़ंजीर विधाइल जहन्नम ॾे वठियो पिया वञनि क़िबला तव्हां उन्हनि जी ॿाहिरि कयो हो उम्मती तव्हांजो रस्तो ॾिसंदो वञी रहियो आहे हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जीअं जो आदम अलैहिस्सलाम जो पैगाम मुंहिंजे कननि ते पहुचंदो पोइ तकिड़ो मां हलंदुसि त जल्दी वञी मां पंहिंजे उम्मती खे पहुची वठां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मलम फरमाइनि था त मलाइक वठो पिया वेंदा उहो उम्मती ज़मीन ते किरी पवंदो वरी मलाइक उनखे दरका ॾींदा मथे खणंदा हल लेकिन उम्मती पोइते पियो लवणा हणंदो मलाइक उनखे दरका ॾींदा त अॻिते हल भला कम करी हा त इहे ॾींहं न ॾिसी आ बुरा कम कया थी पुछड़ा कम कया थई हे अल्लाह जल जलालू जो वाइदो आहे फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादिया व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया जंहिंजा नेक अमलनि वारो पासो गरो थी वियो त ऐश अशरत वारी रज़ा मंदे वारी जिंदगी गुजारी दो यानी जन्नत वारी जिंदगी हो जस ऐं जेकॾहिं इहो पासो हल्को थी वियो त पोइ हाविया यानी जहन्नम वारी जिंदगी गुजारी दो तुंहिंजो नेक अमलनि वारो पासो हल्को थी वियो हाणे जहन्नम ॾे तोखे वठियो था हलो पोइते लवणो न हण का पोइते तो नेमत कान छॾी आहे का नेकी कान छॾी आहे अॼु केरु तुंहिंजी ॿाहिरि कंदो जो यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीहि उन ॾींहुं भाउ खां भॼंदो ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां भॼंदा अहल औलाद माउ पीउ हिक ॿिए खां भॼंदा दोस्त हिक ॿिए खां भॼी परे थी वेंदा सभु कंहिंखे पंहिंजे जान जी झोरी हूंदी पंहिंजे लहू जी लोरी हूंदी सभु चवंदो त मुंहिंजी जान छुटे मलाइक चवंदा त पोइते छा ॾिसी रहियो आहे छा तुंहिंजी माउ तोखे बचाईंदी छा तुंहिंजो भाउ तोखे बचाईंदो केरु तुंहिंजो ॿाहिरि ई वसीलो थींदो उहो अल्लाह जो बानो महबूबन करीम जो उम्मती मलाइकनि खे जेको जवाब ॾींदो हज़रत भिटाई सरकार सी रहमतुल्लाहि तआला अलैहि उन जी तर्जुमानी फरमाया त आया जिन सती यारो आया जन सदी से न छॾींदा जे ॾियो आऊं गिची पाए
बहाए कभी बहाए दस फिरन खे मांजे जो आया उहे मूंखे कोन विसारींदा अॼु बि मूंखे यादि कंदा मां उन्हनि जे अचण जी वाट ॾिसी रहियो आहियां ईअं कंदे कंदे मदीने जा घोट मथां पहुची वेंदा पर आका करीम जे ज़ुबान ते उम्मती उम्मती जो लफ़्ज़ हूंदो जॾहिं उहो उम्मती जो लफ़्ज़ ॿुधंदो उनखे नफ़्सी विसरी वेंदो बल्कि उहो बि चवंदो या नबी या नबी नबी के सदीदो नबी पंहिंजे उम्मती के सदीदो मलाइकन के मदीने जा घोट फरमाईंदा त मलाइको हिते बीहो मलाइको नी चाहते बींदा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाईंदा ओ मलाइको ही मुंहिंजो उम्मती आ अवां न ॿुधो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे हरीसुल अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे मथां मां रऊफुर रहीम आया मां उन्हनि जी भलाई खे चाहींदड़ आहियां अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम मुंहिंजी उम्मत खे ज़रे जी बि तकलीफ़ थींदी आहे त मुंहिंजे मथां गरी गुज़रंदी आहे एॾी वॾी तकलीफ़ पंहिंजे उम्मती खे ॾिठी अथमि अॼु जहन्नम जा ज़ंजीर उन्ही खे लॻा पिया आहिनि उन्ही खे जहन्नम जो हथ कड़ियूं लॻियूं पियूं आहिनि जहन्नम जूं पायूं साम्हूं फड़की रहियूं आहिनि तव्हां मुंहिंजे उम्मती खे जहन्नम में वठियो बि था वञो मां नबी उन्हनि जो नथो बर्दाश्त कयां ओ मुंहिंजे उम्मत खे तव्हां आज़ाद कयो मलाइका अर्ज़ कंदा या अल्लाह हे अल्लाह तबारक व तआला जो अदल इंसाफ ऐं फ़ैसिलो आहे जंहिंजा नेक अमल करा थी पवंदा उहो ई जन्नती वेंदो जे नेक अमल हल्का थी पवंदा उहो जहन्नम ॾे वेंदो सोना जंहिंजा नेक अमल हल्का थी पिया हुआ तंहिंजे करे असां अल्लाह जे कानून मूजिब असां जहन्नम ॾे वठियो बि था वञो मदीने जा घोट फरमाईंदा त वापसि मोटाए हलो मुंहिंजे साम्हूं इन्ही जा अमल तोरियो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां त मुंहिंजे उम्मती जे अमलनि जो केतिरो वज़न आहे मलाइका अर्ज़ कंदा त या रसूल अल्लाह थोरी देर तक अदाई बुजुर्ग जो तफ़सील लिखियल आहे जंहिं दोस्त खे वठिणो हुजे पंहिंजे अहल सुन्नत जमात जो मुहक़िक़ बुजुर्ग हो जंहिं बि दोस्त खे वठिणो आहे त उहो तव्हांजे साम्हूं खणी थो अचे उहो तफ़सील वठिणो मुतालो कयो आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बरकत इरशाद फरमाइन था मलाइका अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह असां अल्लाह जा मलाइका आहियूं उन जे हुक्म खां सवा को कम कोन कंदा आहियूं अल्लाह जीअं हुकुम फरमाईंदो रब करीम जल जलालु यकदम इरशाद फरमाईंदो त मलाइका अॼोको उहो ॾींहुं आहे जो सुहिणे रसूल खे राज़ी करण जो ॾींहुं आहे मां दुनिया जे अंदरि हिन सुहिणे सां वाइदो फरमायो वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अल करीम अल्लाह तबारक व तआला अव्हांखे एतिरो अता फरमाईंदो जो सोना हबीब तव्हां राज़ी थी पवंदा अॼु त उहो ई करिणो आहे जंहिंमें हबीब राज़ी थिए जेकर मुंहिंजो सुहिणो महबूब इन ॻाल्हि ते राज़ी आहे त वरी इन जा नैसर अमल तोरिया वञनि इन माने खे मोटायो जीअं मुंहिंजो हबीब चवे तीअं तव्हां कंदा वञिजो मुंहिंजा दोस्तो मलाइको ने माने खे वापसि मोटाईंदा वरी जो ॿियो दफ़ो अमल तोरिया वेंदा अञा नेक अमल हिकिड़े पासे विधा पिया वेंदा ॿिए पासे बुरा अमल विधा पिया वेंदा आका करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे खीसे मुबारक में हथ विझी करे हिकिड़ी सफ़ेद पर्ची ॿाहिरि कढी करे नेक अमलनि वारे पासे ॾे विझंदा त इहो पासो सभिनी खां ॻरो ऐं वज़नाइतो साबित थी पवंदो सॼे मैदान महशर में इन उम्मती जे लाइ मुबारक ऐं मुबारक जो आवाज़ पियो ईंदो मुबारक हुजे खटे वियो आहे अॼु कामयाब थी वई
कामयाब थी वञे मलाइक उनखे जन्नती जोरा पिया प्यार पाराईंदा मलाइक उनखे चवंदा त हाणे हल तोखे जन्नत ॾे वठी हलो उहो बानो अर्ज़ु कंदो त ओ मलाइको थोरी देरि छॾियो त मां पंहिंजे नबी सां नबी सोने जो दीदार भी कया उन्हीं सां थोरी देरि मां गुफ्तगू भी कया ओ उम्मती महबूबन करीमन खां पुछंदो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मां कुर्बान थिया मुंहिंजा अब्बा मां कुर्बान थियल ही कहिड़ो नेक अमल हुओ जेको अॼु मूंखे कमु अची वियो ऐं मुंहिंजो अमल उहो तव्हां वटि महफ़ूज़ हुओ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा मुंहिंजा उम्मती ज़िंदगी में हिकिड़ो भेरो मोहब्बत सां मुंहिंजे मथां तो दुरूद पढ़ियो हुओ इहो तुंहिंजो दुरूद अॼोके ॾींहं जे लाइ मूं संभाले रखियो हुओ मूं तुंहिंजो इहो दुरूद संभाले रखियो हुओ यानी एॾे दुरूद शरीफ़ में एॾी वॾी बरकत अल्लाह करीम जल जलालो बि इरशाद फरमाए मूं नूह खे ॿेड़ो ॾिनो हुओ जो पंहिंजी मौजूदगीअ में उन ॿेड़े ते पंहिंजो उम्मतनि खे सुवाए ऐं पूरे तूफान खां महफूज़ करे वियो पर सोने रसूल खे मां अहिड़ी सलात ॾिनी आहे जो रहंदी दुनिया ताईं जेके बि उम्मती दुरूद सलाम पढ़ंदा वेंदा अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही जहाननि में उन्हीं जो बेड़ो पार फरमाए छॾींदो अचो त सुने महबूब करीम जे मथां इतना उम्मीद साथ इहो दुरूद असांजे लाइ शफ़ी थी पवे ऐं क़यामत में असांजे बख़्शी जो सबब थी पवे सभई पिया आवाज़ बुलंद पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कहीं ज़ुबान खामोश न रहे बुलंद आवाज़ से पढ़दा लो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक सुना असां तव्हांजो ज़िक्र बुलंद फरमायो सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम हबीबन करीमन जी दरबार में आया हबीबन करीमन के बेवत करे तो सुना अल्लाह तबारक व तआला जो फरमाए त मुंहिंजा हबीब तव्हांखे ख़बर आहे त मूं तव्हांजो कीअं ज़िक्र बुलंद कयो आहे पोइ जिब्रील बेवत करे तो सुना अल्लाह जल्ल जलालहु इरशाद फरमाए इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई जिन वक्त में मुंहिंजो ज़िक्र थींदो उन जाइ ते तव्हांजो बि ज़िक्र पियो हलंदो ॾिसो त हर जाइ ते कलमे खां वठी करे कब्र ताईं हर जाइ ते सुने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अल्लाह जे ज़िक्र सां गॾु हली रहियो वरी अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए त मुंहिंजा सोना जअलतु ज़िक्रक ज़िक्री मां तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र बनायो आहे तुंहिंजे शान खे मूं पंहिंजो शान बनायो आहे जेको तुंहिंजो ज़िक्र थो करे ॼण त अल्लाह जो ज़िक्र करे रहियो आहे जेको तुंहिंजो शान थो बयान करे ॼण त अल्लाह जल जलालहु जो शान बयान करे रहियो आहे अल्लाह करीम जल जलालहु फरमाता सोना तव्हांजो एॾो वॾो असां शान कयो जो लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक जेकर तव्हां न हुजो हा त मां फलक बि पैदा कोन फरमाया कायनात सॼी तव्हांजे करे मूं पैदा कई आहे मूं जेको कुझु जोड़ियो आहे तव्हांजे करे ई मूं जोड़ियो आहे मुंहिंजा दोस्तो ही महबूबन करीम जो शान आहे जो अल्लाह तबारक व तआला ॾियल ॿियूं शयूं जोड़े उनजे मथां के क़ाइदा कानून मुक़रर कया लेकिन हर शइ मदीने वारे घोट जे लाइ जोड़े रसूलुल्लाह के इख्तियार अता फरमाए छॾियो आहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से इख्तियार अता फरमायो
त हू ज़मीन जे चीज़न में पंहिंजो तसर्रुफ़ कनि या आसमान जे चीज़न में पंहिंजो तसर्रुफ़ कनि हत्ता के अल्लाह करीम जल जलालू एतिरो भी मदीने वारे घोट के इख्तियार ॾिनो अल्लाह सुब्हानहू व तआला जेके चीज़ूं फर्ज़ फरमायूं आहिनि रब करीम जल जलालू जे फर्ज़न जे अंदर भी मदीने वारे घोट खे अल्लाह करीम जल जलालू इख्तियार ॾिनो त कंहिंजे लाइ केतिरो फर्ज़ मुक़रर कयो इहो भी तव्हां जे इख्तियार में आहे नमाज असांजे मथां घणा वक्त फर्ज़ आहे घणा पंज वक्त नमाज असांजे मथां फर्ज़ आहे इन्न सलात अलल मुमिनीन किताबम मौक़ूता रब करीम फरमायो मोमिनन जे मथां नमाज वक्त ते फर्ज़ कयल आहे सभई माण्हू गॾिजी पवनि ये हिकिड़ो जलसो न बल्कि दुनिया सॼी गॾिजी पवे अल्लाह खे अर्ज़ करे त मौला हिकिड़ो फर्ज़ घटि कर हिकिड़ो फर्ज़ घटि कर छा हाणे माफ़ थी वियो फर्ज़ असांजो ये सभई माण्हू गॾिजी करे हिकिड़े मौलवी वटि वञनि मुफ्ती वटि वञनि पीर वटि वञनि त बाबा हिकिड़ो फर्ज़ रुॻो असांखे घटि कराए ॾे आहे कंहिंखे ताक़त पर महबूबन करीम जो असाबिया सैयदना फ़ज़ालह रज़ियल्लाहु तआला अन्हु अबू दाऊद सुनन अबी दाऊद शरीफ जे हदीस पाक मौजूद है सैयदना फ़ज़ालह रज़ियल्लाहु तआला अन्हु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आया ऐं छा पिया अर्ज़ कनि त क़िबला मां बहरानी जो माण्हू आहियां माल बंद भी आहियां ऐं ज़मीन जो कम भी कंदो आहियां मूं वटि एतिरो टाइम ई न आहे जो मां 5 वक्त फर्ज़ पढ़ी सघां मूंखे सिर्फ़ 2 वक्त करे ॾियो बस मां 5 वक्त कोन पढ़ी सघंदुसि मूंखे 2 वक्त करे ॾियो मां उहे 2 वक्त अदा कयां पढ़ां पर सुभान अल्लाह अकबर या रसूल सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तेरी जान मेरी जान वो सहाबी सगोरो सैयदना फ़ज़ालह रज़ियल्लाहु तआला अन्हु इरशाद फरमाए बाबू बड़ करीम जी दरबार में आया अची करे अर्ज़ पिया कनि क़िबला से मां 5 वक्त कोन पढ़ी सघंदुसि सिर्फ़ मूंखे 2 वक्त ॿुधायो मां उहे पढ़ां पर अल्लाह मुंहिंजे लाइ 5 ई वक्त लिखी छॾी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कोन फरमायो त बाबा मां मजबूर बानो या मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो अल्लाह जे फर्ज़न में का तरमीम कयाई खुदा जो फर्ज थियल आहे भला छॾ त मां रात अल्लाह के अर्ज़ कयां लीलाया जिब्रील के चवां त अल्लाह खां पुछा करे अचे न बल्कि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजा जेको रब करीम पावर ॾिनो हो न वो पावर इख्तियार वारो पंहिंजो इस्तेमाल फरमायो पर मैं पर टाइम पढ़ने जिसे को सिर्फ बटे पर फरमाते कि फजर पढ़ जाए भी असर नमाज पढ़ जाए पर नमाज पढ़ तो खुदा तो ने 5 ही लिख राई ओ असा भी सगरो सिर्फ पर नमाज पढ़ दो उनके मथा फर्ज ही पर नमाज हुयू हालांकि अल्लाह ताला सन मथा 5 कयू मदीने वाले घोट के रब को इख्तियार देना अल्लाह सुब्हानहु व तआला सन सुने नबी के फुल्ली इख्तियार हर शय के अंदर दई छयो इनी जला सा तो न असा जो नबी मुख्तार कुल नबी अला गला सा जो नबी मुख्तार कुल नबी असा जो नबी मुख्तार कुल नबी आहे हर शय के अंदर अल्लाह ताला के इख्तियार दिनो खुद ही कायनात अल्लाह ताला जोड़िए मदीने वाले घोट दे ले आहे
हजरत बेटा इधर घोट सही रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इरशाद फरमायो बेटा सरकार सही अलैहि रहमत इरशाद फरमान पात जोड़े जोड़ जहान जी यारो जद ही जोड़ाई खालिक खास खलके मोहम्मद बुकाई कलमोत करीम ते चिटो चयाई अना मौला कब अंत महबूबी यानी मां तुझो मालिक आया तू मुझो यार आहे अना मौला कब अंत महबूबी ये उताई पो दिखी दिनाई बई सराओ सैयद चवे बुलंदा वसन सुभान अल्लाह हथ खड़ दो तो सभी के वण दो खुदा दी कुदरत तुसा दे लाए ए बड़ी ये खलकत तुसा दे लाए खुदा दी कुदरत तुसा दे लाए बड़ी ये खलकत तुसा दे लाए जमीन अर्शई कलम ऐ कुर्सी ए कमाल रिफअत तुसा दे लाए जल्दी दिल ठरी हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चवी सफा मलाइक बधी खड़े सलाम पढ़ते तुसा से पहले सफा मलाइक बधी खड़े सलाम पढ़ते तुसा से पहले रूहुल अमी ऐ मलक मुकर्रब रिजवान जन्नत तुसा दिलाए रिजवान जन्नत तुसा दिलाए खुदा दी कुदरत तुसा दिलाए बड़ी खलकत तुसा दिलाए झुकाई जिबरील गलती अभिना चुमेंदा तलिया तुसा दिया है को ॿुधाए त जिबरील के बेटा भी कदम चुमिया हुजन झुकाई जिबरील गलती अभिना चुमेंदा तलिया तुसा दिया है ए बुरा करोंदा गलियां गोलेंदा बुरा करोंदा गलियां गोलेंदा खड़ा है खिदमत तुसा दिलाए खड़ा है खिदमत तुसा दिलाए खुदा दी कुदरत तुसा दिलाए बड़ी ये खलकत तुसा दिलाए बहार हाड़ा सरो ऐ सर्दी गुलाब खुशबू फसल चुपती बहार हाड़ा सरो ऐ सर्दी गुलाब खुशबू फसल चुपती मिट्टी ऐ पानी हवा ऐ आतश जहां दी जलवत तुसा दिलाए जहां दी जलवत तुसा दिलाए खुदा दी कुदरत तुसा दिलाए बड़ी खलकत तुसा दिलाए एड़ी मिसरा बुधदो पानी चवदो सुभान अल्लाह तो साडी मर्जी खुदा है तलबी ओ ये करे जिए तो साडी मर्जी तो साडी मर्जी खुदा है तलबी ओ ये करे जिए तो साडी मर्जी ये करे जिए तो साडी मर्जी खलील खातिर नहीं को खतरा खलील खातिर नहीं को खतरा ए छुट
ये उम्मत तुसा दिलाए खलील खातिर नहीं को खतरा छुट्टी ये उम्मत तुसा दिलाए खुदा दी कुदरत तुसा दिलाए बड़ी ये खलकत तुसा दिलाए अल्लाह ताला सोने महबूब जे करे पैदा फरमाई रब फरमाए तो सुना सा तमाजो शान सबनी का बुलंद कयो आलम अरवाह में भी मदीने वाले घोट जो शान बुलंद आलम दुनिया में भी सुने रसूल जो शान बुलंद आलम बरज़ख के अंदर भी मदीने वाले घोट जो शान बुलंद फिर कायनात के अंदर 1.25 लाख नबी आया पर जेड़ो सुने नबी जे रोज़े ते निजारो आ के नबी जे रोज़े ते निजारो न वरी क़यामत में भी सुने नबी जो शान सबनी का बुलंद असा यबअसक रब्बुक मकामम महमूदा तो जो रब एड़ी जाई दे तवा के बिहारी दो जो पूरी कायनात सोना तवा दी तारीफ भी करी तव्हां अल्लाह जी तारीफ़ कंदो दुनिया तव्हां जी तारीफ़ कंदी मक़ाम महमूद तारीफ़ कयल मक़ाम उन जाइ ते यानी हर हाल में हर जाइ ते हर वक्त हर टाइम अल्लाह ताला सोने नबी जो शान बुलंद ही बुलंद और असां खुश नसीब आहियूं जो असां उन सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान गाए भी फरूं था त ॿुधी भी फरी रही अल्लाह सही शान एड़ी जुबान एड़ी दिल असा के हमेशा नसीब फरमाए ऐं पूरी जितनी भी जिंदगी रब ॾिनी सुने महबूब जे शान ऐं मान में ॻाइण ऐं ॿुधण जी अल्लाह असां के तौफ़ीक़ ॾिए ऐं उन जे फरमान ते असां के अमल जी भी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन। तो दोस्तों हाणे मुंहिंजो आखिरी अर्ज़ आहे असां मीलाद मल्हायूं था आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ आवरीअ ते त सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि आया असां राज़ी आहियूं असां ख़ुशि आहियूं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि आया त अल्लाह जा रसूल थी आया है रसूल जी माना है पैगाम खड़ी अचण वारा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो पैगाम ॾिनो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम ही ॾिनो त नमाज जी पाबंदी कयो कंहिंजी गिला न कयो पंहिंजे मुस्लमान भाउ जी इज़त कयो पंहिंजे अबे अम्मा जो एहतराम कयो पंहिंजे बच्चनि जी इस्लामी तरबियत कयो कूड़ न ॻाल्हायो हराम न कयो कंहिंजी दिल आज़ारी न कयो ऐं ही बि मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम ॾिनो आहे जॾहिं मुस्लमाननि जे मथां कुफ़ार मुशरिक मजूसी यहूदी नसारा हमलो कनि या उन्हनि खे तकलीफ़ पुॼाए त सभु मुस्लमान पंहिंजे मुस्लमान भाइरनि जो साथ ॾियनि इहो बि मदीने वारे घोट असांखे पैगाम ॾिनो आहे अॼु फ़लस्तीन जा मज़लूम मुस्लमान जेके नसारनि यहूदियुनि जे ज़ुल्म जे हेठां आहिनि असां पाकिस्तान जे मुस्लमाननि खे बि मदीने वारे घोट जो पैगाम आहे त फ़लस्तीन जे मुस्लमान सां यकजहती जो पंहिंजो सबूत ॾियो ऐं चओ त तव्हां अकेला न आहियो असां सभु जो सभु तव्हां सां गॾु आहियो जेकॾहिं सरहदूं खुली पयूं इजाज़तूं मिली पयूं ऐं जहाज़ लॻी विया उन मुस्लमान जी मदद जे लाइ इंशाअल्लाह तबारक व तआला पकल पानी भी छॾींदासीं तुरंत पोख भी छॾींदासीं बच्चा ॿार भी छॾे करे पंहिंजी जानियूं वठी करे पंहिंजे मुस्लमाननि सां मोहबत जो सबूत ॾींदासीं लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल इंशाअल्लाह तबारक व तआला पंहिंजे दिल जे अंदरि मोहब्बत पैदा कयो शौक़ पैदा कयो जिहाद जो जज़्बो पैदा कयो जिहाद बि असल मथां फर्ज़ आहे जज़्बो पैदा कयो ऐं पंहिंजी नियत मज़बूत रखो इंशाअल्लाह तबारक व तआला जेकर असां फ़लस्तीन ते न पहुची सघियासीं इजाज़त न मिली सघी कहिड़े बि तरीक़े सां पर नियत ख़ालिस ऐं इरादो पक्को हुजे त जॾहिं बि असांखे सॾु थियो त असां ज़रूर उते
पहुंचंदासे ऐं जेकर इन हाल में तव्हां सां मरी पियासे सुभाणे क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह तबारक व तआला असांखे गाज़े में शहीदनि सां गॾु ऐं पंहिंजे मुजाहिदीन में असांखे उथारी पुराने ज़माने में हिकिड़ो बादशाह मरी वियो कि अल्लाह जे फ़कीर उनके ख्वाब में ॾिठो त जन्नत में घुमा पियो हजरत सैयदना व मुर्शिदना मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जो महल फरिश्तनि खां इजाज़त वरितऊं त मां इन महल में वञा मौला हुसैन जो दीदार करे अचां फरिश्तनि इजाज़त ॾिनी वो बुजुर्ग फरमाए पियो त मां अंदर वेठा जीअं जो वञी ॾिसां त हज़रत मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे महल में संदन जेके साथी जानिसार करबला मुअल्ला में हुआ उहे त मौजूद आहे पर इहे असांजे मुल्क जो जेको हाणे बादशाह मरियो सो बि संदन महल जे अंदर मौजूद आहे मां हैरान थी हिन कहिड़ो करबला खटियो हो जो हिनखे जाइ मिली आहे मां चयो त ही बादशाह असांजे मुल्क जो उन खां पुछा कई त तुंहिंजो अमल कहिड़ो अल्लाह वटि क़बूल थियो जो मौला हुसैन आली मकाम सां गॾु तोखे हिते अचण जी जाइ मिली आहे हुनजो त अमल मुंहिंजा पूरा हुआ पर हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे लश्कर खे सुधारियो ऐं तयार कयुमि कि जंग वग़ैरह जे लाइ पोइ जॾहिं मुंहिंजो लश्कर सॼो तयार हो मां बि तयार थियुसि सभिनि जा घोड़ा तयार गिरहो ऐं उन्हनि वटि हथियार उन्हनि वटि भाला नेज़ा तलवारूं खोद बातल वॾो हज़ार में मुंहिंजो लश्कर हुओ उन वक़्त में मूंखे मौला हुसैन अली मक़ाम यादि अची वियो मूं सिर्फ़ दिलि में चयो काश जो उन वक्त में मां हुजां हा ही सॼो लश्कर वठी मौला हुसैन जे क़दमनि ते क़ुर्बान कयो मुंहिंजी दिलि ईअं चयो मौला हुसैन जी मां मदद कयां हा साथ ॾियां हा बसि मुंहिंजी दिलि में इहो इरादो थियो हुओ जॾहिं मां मरी वियुसि न अल्लाह तबारक व तआला फरमायो हिते नियतनि खे ॾिठो वेंदो आहे नियतनि खे तो नियत कई त मौला हुसैन जे लश्कर में हुजां हा जेकॾहिं तूं उते करे नथी हिते दुनिया छॾे करे क़ब्र में क़यामत जन्नत में तोखे मौला हुसैन सां गॾु करे छॾियो तो ईमान वाराओ फलस्तीन जे मुसलमाननि सां यकजहती जो सबूत ॾेई ॾींदे ऐं पंहिंजो शौक़ जिहाद जो पंहिंजे दिल जे अंदरि रखो ऐं इहो यकीन पुख़्तो रखो त जॾहिं बि असांखे इजाज़त मिली हितां वञण जे लाइ ऐं हुकुम थी पियो इंशाअल्लाह तबारक व तआला पंहिंजूं जानियूं बि पेश कंदासीं अल्लाह जे बैतुल मुक़द्दस खे अल्लाह जे हुकुम सां वरी हिकिड़ो दफ़ो आज़ाद कराए मुसलमाननि जे लाइ खोलींदासीं सभु मुसलमान अची करे रब जा जो सजदा रेज़ थियल जीअं अॻिमें हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जन आज़ाद करायो वरी सुल्तान सलाहुद्दीन अयूबी आज़ाद करायो वरी इंशाअल्लाह तबारक व तआला महबूब करीम जे उम्मतन खे या तौफीक मिलंदी वरी ॿियो दफ़ो बि आज़ाद कराए ऐं ज़ालिमनि जे चंबे खां छॾाए करे मुसलमाननि जे हवाले करे दिल के अंदर जिहाद जो जज्बो रखो शौक़ रखो अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इहो जज्बो जिहाद जो नसीब करे ऐं असांखे रब करीम तौफीक ॾे ऐं उहो टाइम अचे जो असां पाण सभई उते हलूं ऐं उते असांखे अल्लाह सुब्हानहू व तआला गाज़िन ऐं शहीदनि जे अंदरि शामिल फरमाए ऐं रब करीम जल जलालू मुंहिंजे महबूबनि करीमनि जे हर फरमान ते अमल जी बि असांखे तौफीक अता फरमाए आमीन। तो दोस्तों मुंहिंजी थोरी हाज़िरी पंहिंजी अज़ीम बारगाह में कबूल फरमाए जितना भी साथी आया सभी जे दिल जो नेक मुरादूं पूरी फरमाए जिन खिदमत कई अल्लाह सुब्हानहू व तआला उनकी खिदमत